कंदाकोट का खबर है त कंदाकोट में पुलिस जो डोहारन खिलाफ ऑपरेशन थियो है। बधाड़ेल माण जी दावा कई वही है। बिल्कुल नासिन, कंदाकोट का यह खबर अवां ताईं पहुचाए पिया, जिथे पुलिस डोहारन खिलाफ ऑपरेशन कयो आहे, जंहिंमें 2 धाड़ेल मारिजी विया आहिनि। लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। मारिजी वियल धाड़ेलनि जी सुञाणप न थी सघी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कंदाकोट में पुलिस डोहारन खिलाफ ऑपरेशन कयो आहे, जंहिंमें 2 धाड़ेल मारिजी विया आहिनि। लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। मारिजी वियल धाड़ेलनि जी सुञाणप न थी सघी आहे। बिल्कुल नाज़रीन, नवां खे अपडेट कयूं कंदाकोट खां त कंदाकोट में पुलिस जो डोहारन खिलाफ ऑपरेशन थियो आहे। 2 धाड़ेल मारिजी विया। लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। मारिजी वियल धाड़ेलनि जी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस चयो आहे त वधीक जांच कई पई वञे। अहम खबर आहे कंदाकोट खां त कंदाकोट में पुलिस जो डोहारन खिलाफ ऑपरेशन थियो आहे। 2 धाड़ेल मारिजी विया। लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे रशीद सुमरो। जी रशीद, तफ़सीली जो ऑपरेशन कयो वियो आहे। जी बिल्कुल, कंकोट बी सेक्शन थाने जी हद चिमनी वेझो पुलिस जो बीठल जेके ॾोहारी हुआ पुरजेदार इरादे सां उन्हनि सां मुक़ाबिलो थियो आहे। जॾहिं त मुक़ाबले में 2 ॾोहारी जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। ॾोहारीनि खे कंदकोट सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त इंडस हाईवे ते ॾोहारी बीठा हुआ, जंहिंसां मुक़ाबिलो थियो आहे, जंहिंमें 2 ॾोहारी जेके आहिनि मारिजी विया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु बि जेको आहे त उते जंहिंजा जेके साथी ॾोहारी उन्हनि सां फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। जॾहिं त पुलिस जी वॾी नफ़री हिते पहुची चुकी आहे। सिविल अस्पताल बि ऐं इंडस हाईवे ते बि जेको आहे त पुलिस मौजूदु आहे। सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। जेके ॾोहारी हिते पहुता आहिनि उन्हनि जी अञा ताईं सुञाणप न थी सघी आहे। ऐं जेको आहे त पुलिस हिते पहुतल आहे। जॾहिं त ॿियनि ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन पूर्ण कयो पियो वञे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ रशीद सुमरो।